पोइ बि इहो नकली पीर हमचंद ॻाल्हि खे सम्झे ई नथो। जेकॾहिं आई न मूंखे झुझकी त इन पीर हमजद जी हवेलीअ में खिड़ी करे इन जी गोड़ी अना जा पखिया इहो गादी जो नशो आहे, गादी हिते अचणो पियो। हालात अहिड़ा अवां जी त ईदूं आहिनि ईदूं। हिते हर शइ त तोखे मिले इहो अवां पंहिंजी माज़ीअ में छाती पाए ॾिसो। हद खां वधंदी थी वञे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल हवेली ड्रामे जी अचण वारे एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हांखे ॾींदा हलूं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं हवेली ड्रामो कॾहिं बंदि थियण वारो आहे। छा हाणे हिन हफ़्ते खां पोइ जेको क़िस्ता बक़ाया इहे अची इन खां बाद में बंदि थी वेंदो या वरी हलंदो रहंदो। दोस्तो वॾी अपडेट्स अची चुकी आहे, तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं, इनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां पहिरियों त हवेली ड्रामो जेको आहे न 3 स्पेल मुकमिल आहे, यानी वधि में वधि 70 खां 75 ताईं तयारु पियो आहे, अॻिते तयारु न आहे। छाजे करे 4-5 एपिसोड हू पेंडिंग में रखंदा आहिनि। ड्रामो वधि में वधि 68 या 70 ताईं बंदि थी वेंदो ऐं हिन जी शूटिंग वरी ॿीहर हाणे तमामु जल्द स्टार्ट थींदी ऐं थी सघे थो 15 ॾींहं या महीनो ड्रामो बंदि रहे ऐं इहे 70 ताईं या 68 ताईं मुकमल कंदा। एतिरियूं एपिसोड ज़रूरु ईंदियूं या मथां नए हफ़्ते में अचे ई न। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो, हाणे इहो सुराह पीर को न को क़दम खणंदो हवेली में दाख़िल ज़रूरु थींदो। तव्हां ॾिसजो अचण वारी क़िस्त में उहो चई बि रहियो आहे, लेकिन इन खे वाठा चवंदा तूं न वञ, असां वञूं था। जिते महिमान खाने में रहियल आहिनि साले वारा, उन्हनि खे उतां पकिड़े खंभे खणी ईंदासीं। तमामु जल्द इहे सीन ईंदा, तव्हां ॾिसंदो त पीर बख़्श बि पकिड़िजी पवंदो, इन खे क़ैद करे छॾींदा। ऐं ॿी तरफ़ जेको आहे तव्हां ॾिसंदो अचण वारी एपिसोड में हीर सां जेको मतिलबु पंहिंजी माउ सां ॻाल्हाईंदी आहे, चवंदी आहे मां त हिते क़ैद थी चुकी आहियां, बाक़ी तुंहिंजूं त हिते ईदूं आहिनि ईदूं। हू चवंदी तोखे हर शइ मिली रही आहे। हू चवंदी मूंखे आज़ादी न आहे, मूं वटि मुंहिंजी ख़ुशी न आहे हवेली में, मां हिते कब्रिस्तान में अची चुकी आहियां। अहिड़े हिसाब सां इहे ॿ ई माउ धीउ हिकु ॿिए ते लफ़्ज़नि जा वार कंदियूं। ॿी तरफ़ शुमैला वेंदी पंहिंजे चाचे सां मिलंदी, मुड़दी कोन इहा बि वरी ऐं उन खे बि लफ़्ज़नि जा मार कंदी, उन ते लफ़्ज़नि जा मार ॾींदी, चवंदी तूं माज़ी पंहिंजो झांके ॾिस, पोइ तूं असांखे क़ैद कर, तूं हीअं कर, तूं हूं कर। वरी हिते जलाली में अची वेंदो पीर हमजद ऐं पीर हमजद एॾो त गुस्सो कंदो शुमैला ते, बुरो भलो चई करे हितां इन खे उथाए छॾींदो, चवंदो तूं बदज़ुबान छोकिरी आहीं। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।